चल तू खोंगरा तो नहीं आ दिमाग खराब थी जा बाबा मां असल में कम खराब थी रहो तू समझ ले एने असां यार मसवाड़ा वटि तो मुक्तब दी जगह मत ने नारो न गलाए और जी बिटला तू पचाए खाने मां के पराठा गाल बदो पंजो किरायो तो वठे बोरची खाने वाली मुंजो आ जस्ते मां खादो पीतो पंजो फाइनल न कंदम तेस्ते मुंजो आ 600 रुपया तो वठे मजाक ना है खुदाई मार रिली भी न तो दवाए पर मसवाड़ा ते अच्छा साही अस्सलाम वालेकुम सलाम चला खुश आयो खुश अब्दुल्ला दुआ है यार किए भूली पियो आखिरा यार तोखे खबर आ त ये सामो वारो घर में या जो मोजो यो क्वार्टर आ हमें खबर बिजली तो रहूं केला मुझे यही गाल असल में यार मूसा एकड़ी मजबूरी हुई ना फिर केड़ी मजबूरी एड़ी गाल कोने तू परेशान थी न माके पैसन पैसे जी जरूरत ना है बियो मसलो तो हुकुम करे तू यार मसलो या त मालिक जेको आ है भी तो उनी मालिक जो क्वार्टर आ न एकड़ो ही मालिक है भी हाणे जेको मुझे हिस्से वारो जेको बाथरूम आयो आ सजो ड्रयल हाणे मालिक चे तो अज ठराए तो सुबह ठराए तो 15 डी आ बाथरूम नथो ठराए ओए एतरा डी मन की जुगाड़ के पे बढ़िया मुखे खबर होंदी त मां केड़े हिसाब सां हाणे मासा मजबूरी है तुजी मसवाड़ घणी आ जबकि तां जी मंजी बुआई है ना मां 1800 भरींदो आ मां भी पदी 18 1900 जी हाणे मसलो है तो मन तो वट माशाल्लाह बाथरूम आहे बाथरूम हर हाणे चीज मुझो बाथरूम ठहल ना है हाणे माके बस एकड़ी मेहरबानी कर बस सड़ो बाथरूम जो जडे मुके ख्याल थे अची हिते मां तोरे वॉशरूम के यूज किया जेको मसवाड़ में हिस्सो चोदे मां दीनो मैं अच्छा मतलब तो पैसा दींदो मसा दींदो 6000 गाला हाणे हां ताई तो भी अचे दी मैंने खर्च बने करंदो ना वो हाणे भाईरू पाण में हूं बरहाल थोरो वारी माना सही आ बाबा हाणे मां 600 रुपया महीनो दीदो मैं हाँ बस तो सही आ पर एकड़ी शर्त अथी मुजी केड़ी बाबा मां ॾिस न थुलो माण्हू आहे मां के माना थोरो मोशन बोशन बि थींदा आहिनि पोइ जंहिं महिल मां अचां त माना मुंहिंजो टाइम ते माना वॉशरूम ख़ाली हुजई हाँ मां भी अकेलो हूं वाशरूम ज्यादा खाली हूंदो आ मसलो हा इहे न मां अचां वरी तूं चए अॻ में मां वञा पोइ जहिड़ो थींदो ॾिस न मां बि मसवाड़ ॾियां थो न तहां के मोशन है मुके मोशन नहीं ठीकु आहे भले हर महीने 600 ॾींदो मां जॾहिं बि वॉशरूम जो ख़्यालु थींदो हिते ईंदुमि बाक़ी मूंखे त पंहिंजो क्वार्टर आहे अकेलो ही जाए मैं तो वरी क्वार्टर में करंदा मां अकेलो माण्हू हाणे सभु रहिया पिया आहियूं परदे सां हां बस ठीक है ठीकु आहे ठीक है महिरबानी ओयो एडवांस सुबह हां हाँ हुकुम ठीक है ठीक जे टाइम अचो बस वरी वॉशरूम तो एडवांस खई वजो हाँ हाँ हां बस ठीक वाह जो कम थियो अच्छा ही दिव्य अचे पई खर्चो भी मुझो खुटे पियो मैं 1800 में हे दींदो त मन बजे 1000 अस्सलाम वालेकुम अरे वालेकुम सलाम खुश खैर अरे चा सोचो ता बेटा ना ना ये ही मतलब सोचुम बे बियो खैर हां खैर मां ए भरारो घर हाँ खबर आ लाइन में मन हिकड़े मालिक जा क्वार्टर ना हां ओडो खीरो बड़ो रे हिते ता रहो रोज मां ओडो मारा खीरो हाने थी तो वयो मुको हां मिलो तेरे ते वनी ये ना हां बियो ता खैर कम थोरो ता में मने तो पो हां में कम हां यार पाड़े में मना कम ता हां सही आ हुकुम के बोले यार हुकुम ना है बस अर्जा थोरो यार पैसा मोड़ कोन दो ना ना पैसा न खपे हां हां मसलो ये माण्हू वरी ईंदा न थोरो कम वरी पैसा घुरंदा जजा कर मां हे जो कल बरसात थी हां केड़ी थी ठो वरी बरसात बोरची खानो मार किरी पियो खबर तो बचा थी यो शुक्र ते मां न मुड़े हां ना ता बोरची खाने में समझा होगा ना खाड़ यार खादो पीतो वड़े कदम ना ठीक है हां समझियो वो मालिक जी खबर थी वरी सुबह ठारायो ता बेजी ठारायो ता बस खीरो भी यही हाल करे होते हां वो उन जे करे पे वाणे माना खाना पीना एडो दुखो ते होटल ते मानी बिल के खबर थी पा होटल जा वरी रमजान को आई तो मजदूरी क्यों ना परदेस में हां मेहरबानी या करो हां ता भी अकेला मां अकेलो रहंदो ब मानी कहंदा आंदो या बड़ी दाल जी चारे करे घुमरो दे चारण के बस अला तो मां भी बस ये कम करन सिर्फ माना पंज ट्रेट में मानी जो का पचाए करे वरी पंज वरी घर वजी खेनो पंज क्वार्टर में खेनो अच्छा सिर्फ पचाए हेते वेनो मुझे किचन यूज कंदो यूज कंदा हकुनी दादे माना किराओ बाबा हां हां ता बिरिंदो मसवाड़ ता जी भी 1800 सभिनी 1800 हां बना ये 600 मारी दम तो के हां हां 1200 जेको आसो मारा और 600 तो के मारा तो के 1200 पोंदा माना 600 मारी दम बस ठीक लगी तो राजी थी हां एकड़ी गाल तो सही बाकी केड़ी माना छोरो ना ना माना गाल करे सजे ना मूड में माना ना ना पोवरी ये छिक छिक ना हो जा ना गाल चिट्टी भीतर ना मिट्टी मिट्टी माना टाइम जे टेप माना जेको मुझे खादे पीते टाइम थियो ना उन मल ता के रुकणो पोंदो जिसते मां पंजो खादो पीतो पचाया ना ता घणा टाइम नहीं खाइंदा टे टाइम तो हर वक्त किचन में तो ना हुंदो न हुंदा से बराल उन टाइम ते अगर मां पचाया ता अची ता वणो ना ता के बिनो पोंदो छो ता किराओ ता वठो औसुला हां सही करे वठता से मिली जुली कम मेहरबानी अल्लाह खैर करे ना ना सही आ एडवांस वगैरह सुबह ता वेली हां हां अब ठीक बस मैं सौदो बदो वठा रात वठी रखा सुबह मां अची करे 50 रुपया बस ता अचजो ले मेहरबानी ठीक है वो आ जाओ कम दियो दे 600 दी दो खीरो 600 दी दो शबीर
मन बस बाक़ी पुजा 600 हेड़ी जा 600 में अरे खुदा जी कमार बंद बंद और भोई मरी आ सही यो थुलो आयो थी खीरो हलवा खीरा आओ बच्चो अब तकड़ करने भले जासो मेरे वहां या असां भी देश ही लगल पखो डाले दो ने बाबा तू मसवाड़ वटे तू चले पापा मसवाड़ वठा तो हेते कहां जा जल्दी कर अच्छा आस्ते थुला जल्दी कर यार सबर न तो थे अपन चले वटे छाए यार मसवाड़ वटे तो मां तो फारग तो क्या न या तू जो अंदर निडरू करे तो मां छा क्या रेडी वतन अंदर पलंग पे है न जल्दी कर बाबा जल्दी कर मां पर जल्दी थी अलवा चल तू खोंगरा तो नहीं आ दिमाग खराब थी जा बाबा मां असल में कम खराब थी ना तू समझ ले है ना पासान यार मसवाड़ वटे तो मुक्त भी नहीं जगह मत ने नारो न गला है भो मां तो 600 वटी वेल में फांसी आए गली में बाबा बदनो तो दे ना बदनो तो मां जाने बदू क्या तू टूटी हला जा मां झगड़े हेलो नहीं 600 रुपया महीने जा वठंदो हेडा सारा 600 रुपया लगे तो बस ये ढंग में आग करनी पड़ी अब ऐसा करता है चलो चलते अरे किचन फाड़ेगा हैं किचन फाड़ेगा अब बाप रे बच्चा क्या तो चलो मां के ड्यूटी तो देर दे दी मां तकड़ तकड़ नाश्तो कंदम पोइ वरी तूं सकूं न कर तूं मजदूरी ते वेंदो आहे न ये सुन गाल तो बदू निंड मोती है भला नशो मां या चाह इन रखी हाणे पानी भरिया दो या चाह रख दो उन के बाद में उफराडो पचाईंदो उन के बाद में जो का खाइण पीण जी पहुंच जाए चल पर ड्यूटी आ और मां वेंदुम पर फोनू आए यार ड्यूटी से मां छा के भला किरायो तो वडे पंज मुक्त में छॾी असांखे किरायो खरीद तो न कई न खरीद न कई भला खाधो पीतो सब पंहिंजो कंदा जॾहिं तूं सभु ॿोली थियल जॾहिं असां पंहिंजो खाधो पीतो पूरो कंदासीं त पोइ तूं अच न भई तूं अच त बसि मां जा चांहि हाणे रख तो चयो त 3 टाइम मानी खाईंदो आहे न हा त पोइ अञा ॿ टाइम रहियल आहिनि त पहिरियों टाइम नाश्ते जो अञा शुरू आहे त पोइ नाश्तो तूं देर तूं त मजदूरी ते वेंदे न मां और सरकारी नौकरी आहे वाह मज़दूरी ते ख़ाली पेट वेंदुमि उते मां ईअं बोरियूं खणंदुमि मुंहिंजी मां नाश्तो कयां थो पोइ बाप जमा जॾहिं खाई पी वञा चांहि मां पंहिंजी पचायां उपराटो पचायां पोइ अची जाए पर पाणी भरण ॾे हा लॻे तूं खाई त जा उपराटो बाबा मां तोखे अटो ओतिरो खणी ॿुधायां तूं वठ मां तुंहिंजे बोरची बीठल आहे तूं पचाए खाने मूंखे पराठा ॻाल्हि ॿुधो पंहिंजो किरायो थो वठे बोरची खानो हाली मुंहिंजो आहे जेसिताईं मां खाधो पीतो पंहिंजो फाइनल न कंदुमि तेसिताईं मुंहिंजो आहे 600 रुपया थो वठे मज़ाक न आहे 600 रुपया ॾे तो कुझु 6000 त नथो ॾे नौकरी यार ॻाल्हि ॿुध कोसो चांहि जो कोप पियो आहे बदर मां उहो हणंदो मुंहं में मां ॿी चांहि थो की अॻ में हाणे जो ॾे मां पी छॾियां खीर खरी वियो हाणे मुंहं में हल हाणे त मां मूंखे चांहि करण ॾे यार मूंखे नाश्तो करण ॾे यार 600 वठी त मां त वैल कयो पंहिंजे लाइ वेल के हलो पंहिंजो कमु करण ॾे असांखे बि मां त पोइ भई ॿुधे नथो वरी आ थो करे अंदरि ॾिसां थो त हाणे ॾिस बोरची खानो आहे थां आहे सभु कुझु उहो ई तवारो आहे पर हाणे जेसिताईं मां न कंदुमि खाधो पीतो तोखे न मिलंदो अरे मूंखे ड्यूटी ते देर थिए थी यार खणी छा बि अथव खणी नौकरी 600 वठ पंहिंजा 600 न न न न ईअं न थींदो आहे सही हाणे जॾहिं मां छॾियां हा हिकिड़ो मालिक आहे मां ॾियांसि वरी तव्हां अधु किरायो असांखां वठी करे तबाह कयो थी पंहिंजा पाण पैसा बचाए असांखे तबाह कयो थी ॾे छो 600 रुपया मानी पचाइण टाइम जा वठे थो वरी नौकरी हली वञे मुंहिंजी हले त हले खीरो वीचारो 600 न विझो त उहो मूंखे पोइ ख़बर पई आहे त तूं वाशरूम जा वञी वरी पैसा वरिता थी हा माना बाक़ी तूं 600 भरे थो असांखे घणा त पोइ 18 2400 वरी अञा हलो मां पंहिंजो हाणे दूध पती चांहि कंदुमि देरि उभिरे जीअं मर जा खीरो हेॾां छबीर न किचन में वञी कुझु खाई थो सघां ऐं न वरी वॉशरूम में वञी कुझु करे थो सघां वेल में फाथो आहियां मां निकिरी वञा थो बसि जॻह ई छॾे वञां थो खणा सामान बसि